औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॾिसंदड़ सभिनीनि भेनरुनि भाइरनि खे अस्सलाम वालेकुम। मुंहिंजी प्यारी भेनरियूं ऐं भाइरो, तव्हां सभिनीनि सां कल्ह मां वीडियो जॾहिं शेयर कई हुई त उन में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चई हुई त मां सुभाणे तव्हांखे कुझु अहिड़ा ॿार आहिनि जेके अफ्रीका मां आया आहिनि, उन्हनि जे बारे में थोरो मां तव्हांखे जानकारी ॾींदमि, उन्हनि जे बारे में थोरी काई उन्हनि जी स्टोरी शेयर कंदमि तव्हां सां। यकीन कयो, उन्हनि ॿिन्हिनि ॿारनि खे ॾिसी मूंखे त एॾी इंस्पायरेशन मिली आहे ऐं मां इहो ई सोचियो त मां चयो जेकॾहिं पंहिंजे माण्हुनि सां, असां पंहिंजनि सिंधी भाइर भेनरुनि सां इहा ॻाल्हि शेयर कंदासीं, उन्हनि खे ॾेखारींदासीं त काफ़ी सारा ॿार अहिड़ा हूंदा, काफ़ी सारा नौजवान अहिड़ा हूंदा जेके मां सम्झां थी उन्हनि मां काफ़ी सारा इंस्पायर थींदा। छो त उन्हनि ॿारनि जी हिकिड़ी स्टोरी अहिड़ी आहे। हीअ जेका मां तव्हांखे स्टोरी ॿुधाइणु चाहियां थी, शेयर करणु चाहियां थी, इहा ॿिनि ॿारनि जी आहे। मां उन ॿिनि ॿारनि खे ॾिसी उन्हनि सां वेही कचहरी करे, हालांकि हू अफ्रीका मां आहिनि, मां पाकिस्तान मां आहियां। उन्हनि मां हिकिड़े ॿार खे अंग्रेज़ी सुठी अचे थी, माशाल्लाह सां, उहो काफ़ी सुठी ॻाल्हाए थो, ऐं जेको ॿियो ॿारु आहे उनखे अंग्रेज़ी बिल्कुलु बि नथी अचे। ऐं उन्हनि सां गॾु जेका आयल आहे, वॾे खां वॾी ॻाल्हि इहा त वॾे खां वॾो मूंखे मुतासिर जेको कयो न, उन छोकिरी कयो जेका उन्हनि सां गॾु आहे। मां तव्हांखे ॿुधायां त इहे जेके ॿई ॿार आहिनि, इहे आहिनि अफ्रीका मां। अफ्रीका जे हिकिड़े नंढड़े शहर मां इहे जेके ॿारनि जो तालुक़ु आहे, ऐं बिल्कुलु चवनि था त असांजी बिल्कुलु ॿहिराड़ी आहे। असांजो कोई बि उते आस पास में का बि सहूलियत कोन्हे का, पर उहे ॿार उन्हनि जो मुल्क ॾिसो, इहे मुल्क एॾा अॻिते पियल न आहिनि, इहे एडवांस कंट्रीज़ न आहिनि, इहे पुठिते पियल मुल्क आहिनि, ग़रीब मुल्क आहिनि, पर इन्हनि पंहिंजे अवाम जे लाइ कीअं सोचियो आहे। इहे जॾहिं उन्हनि जो असां शयूं ॾिसूं था न, त पोइ हिकिड़ी दिलि खे ॾाढो थिए थो त सोचूं था त काश इहे सभु शयूं असां वटि बि हुजनि, काश असांजी गवर्नमेंट बि पंहिंजे अवाम जे लाइ ईअं सोचे, काश असां वटि बि अहिड़ा डॉक्टर साहिबान हुजनि, अहिड़ा मसीहा हुजनि जीअं उन्हनि सां ॿारनि सां थियो आहे। न ॿई नंढड़ा ॿार आहिनि, इन्हनि सां गॾु आयल हिकु नर्स आहे। उन्हनि जी न पेरेंट्स मां न फादर आहे न मदर आहे ॿारनि सां, छो त ग़रीब मुल्क आहे। उनजे चवण मुताबिक़ त असांजो मुल्क जेको आहे तमामु घणो ग़रीब मुल्क आहे। ऐं असां वटि जेका असांजी गवर्नमेंट उन्हनि जी हॉस्पिटल आहे, उन हॉस्पिटल जो नालो आहे किबो गोरा हॉस्पिटल, ईस्टर्न अफ्रीका में आहे। अथनि थोरा डिफ़िकल्ट वर्ड, उनजे करे मां उन्हनि जी कुझु शयूं लिखी वरितियूं जेके मां उन्हनि जी स्टोरी खे पुछां पई, और कुझु ट्रांसलेटर यूज़ कयोसीं, कुझु मिड़ई पाण में थोरी घणी उनखे वीचारी खे अंग्रेज़ी जेतिरी अचे पई, जेतिरी मूंखे अचे पई, पाण में ॻाल्हायो ॿोलायोसीं। उन खां अलावा कुझु वरी ट्रांसलेटर इस्तेमालु कयोसीं, उहो पंहिंजी अफ्रीकन लैंग्वेज में लिखे पई, वरी मां उनखे वरी उर्दू में लिखी मोकिलियां ॾियां पई, या सिंधी में अहिड़े तरीक़े सां हिक ॿिए खे वरी सम्झाए वियासीं पंहिंजी ॻाल्हि। त मां उनजी कहाणी मां ॾाढी मुतासिर थियमि। हाणे इहा इन हॉस्पिटल मां नर्स जेका आहे, उन नालो एनसील आहे। ऐं हीअ जेका भरिसां मां तव्हांजी तस्वीर लॻाई आहे, इहा ॾिसंदड़, इहा जेका मूंसां गॾु वेठी आहे आदि, इहा उहा नर्स आहे। इहा ॿिनि ॿारनि जी माउ आहे, हिनखे ॿ धीअर आहिनि पाण खे, पर इन जी गवर्नमेंट जेका हॉस्पिटल आहे जंहिंमें हीअ कमु करे थी, उन इस्पताल उन्हनि हिकिड़ी NGO खे लिखियो हुयो, छो त उन्हनि वटि माज़ूर ॿारनि जो काफ़ी सारो तइदादु हुयो। इहे क़ौमूं ॾिसो पंहिंजे ॿारनि जे बारे में सोचनि थियूं, इहे जेके मुल्क आहिनि पंहिंजे ॿारनि जे बारे में सोचनि था। त इन्हनि ॾिठो त असां वटि माज़ूर ॿारनि जो तमामु घणो तइदादु आहे, जेके बीमार ॿार आहिनि, जिन जो इलाजु असां नथा करे सघूं। असां वटि एॾो आर्थोपेडिक जो कोई एॾो सिस्टम न हुयो, उन्हनि वटि डॉक्टर्स आहिनि, हज़रात आहिनि, पर सहूलियतूं असांजे पाकिस्तान वांगुरु उन्हनि वटि बि एतिरियूं कोन्हनि के। त उन्हनि हिकिड़ी NGO हुई, ग्लोबल मेडिकल रिलीफ फंड में। असल में मां हिन ग्लोबल मेडिकल रिलीफ फंड जेका असांजी NGO आहे, हिनखे मां सर्च कयो आहे त इहे न्यूयॉर्क में आहे, ऐं अमेरिकन हिकिड़ी मुख़्तलिफ़ ग़रीब ममालिक में कमु करे पई। त उनखे बि मां काफ़ी ॾींहंनि खां वठी हिनखे बि, हिन जे बारे में बि सोचियो आहे। मां चयो हिनखे बि सुठे नमूने सां हिन जे बारे में गूगल ते सर्च कजे, हिन खां पुछा कजे माण्हुनि खां त कहिड़े तरीक़े सां कमु कजे, छा असांजे पाकिस्तान में बि हिन जा कुझु आहिनि की प्रोजेक्ट वग़ैरह हुजणु खपनि, त ॾाढो सुठो नमूनो बादशाह असांजा ॿार जेके माज़ूर आहिनि या जेके बीमार आहिनि मुस्तफ़िद थी सघनि था। त उन्हनि ग्लोबल मेडिकल रिलीफ फंड जे तहत हुननि छा कयो, जेके अस्पताल जो डॉक्टर उन्हनि हिकिड़ी ॿारनि जी पूरी लिस्ट ठाही आहे। उहा लिस्ट ठाहे उन्हनि उन जेका ग्लोबल मेडिकल रिलीफ फंड आहे, उन्हनि खे उन्हनि एप्लीकेशन मूव कई आहे, उतां जो डॉक्टर्स मूव कई आहे त असां वटि ॿार आहिनि तमामु घणा तकलीफ़ में आहिनि, जेके जंहिंजी कुझु ॿारनि जूं आर्थोपेडिक सर्जरीज़ थी वियूं आहिनि, कुझु जेके आहिनि से ॿार मतिलबु न थी सघी आहे उन्हनि जी। त असां चाहियूं था त जीअं उन्हनि ॿारनि जो मुफ़्त इलाजु थिए ऐं कंहिं सुठे मुल्क में थिए, तव्हांजी NGO जे तरफ़ां। त हुननि उन्हनि सां कॉन्टेक्ट कयो, पोइ हू उते विया आहिनि, उन्हनि उन्हनि जे ॿारनि जी लिस्ट वरिती आहे, वरी पोइ हिते खणी आया आहिनि, उन्हनि टीम वर्क करे उन्हनि डॉक्टर साहिबान, उन्हनि श्राइनर्स हॉस्पिटल में उन्हनि ॿारनि खे ॾिनो। हाणे श्राइनर्स अस्पताल जेका आहे उहा हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी चैरिटी हॉस्पिटल आहे, पर उहा हलंदी जेका आहे डोनेशन ऐं चैरिटीज़ ते आहे। त हाणे जीअं असांजो केस उन्हनि खयो आहे, त असांजी ख़बर न आहे त असां कंहिंजे तरफ़ां आया आहियूं, पर असांखे श्राइनर्स हॉस्पिटल घुरायो आहे, पर उन्हनि फंड्स उन्हनि वटि मुख़्तलिफ़ कंपनियुनि एजेंसियुनि जा आहिनि। त ग्लोबल मेडिकल रिलीफ फंड जेको हुयो, इन्हनि उन्हनि खे पंहिंजो तरफ़ां पंहिंजा जेके पेमेंट वग़ैरह हुई, जेका उन्हनि ॿारनि जी जेको कुझु फंड्स हुया, उहो उन्हनि खे ॾिना। ऐं उन्हनि मां 8 ॿार सिलेक्ट थी विया अफ्रीका मां। 4 ॿार हिकिड़े महीने जे दौरान इलाजु कराए वापसि मोटी विया। हीअ जेका नर्स मां तव्हांखे ॿुधाई NCL, जंहिंजी तस्वीर मां तव्हांखे ॾेखारी,
इन पाण सां गॾु ॿार आंदा 2 ॿार जेके आहिनि असांजे अचण खां अॻु में उन्हनि खे डिस्चार्ज कयो वियो, उहो पंहिंजे मुल्क हलिया विया। बाक़ी ही 2 ॿार आहे जंहिंजी तव्हां मुंहिंजी हिन मोबाइल स्क्रीन ते तव्हां पंहिंजी ते स्क्रीन ते साम्हूं जेका तस्वीर ॾिसो था, इहे 2 ॿार आहिनि। इन्हनि में जेको वॾो ॿारु आहे इन ॿार जो नालो आहे मर्सी। ही हिकिड़ो तमामु माशाल्लाह सां हिकिड़ो जीनियस ॿारु आहे। ईअं सम्झो त हिकिड़ो सॉफ्टवेयर इंजीनियर टाइप हिकिड़ो छोकिरो आहे जेको माशाल्लाह सां सिंगिंग बि ॼाणे थो ऐं उन खां सवाइ पियानो बि ॼाणे थो, म्यूज़िशियन बि आहे सुठो, कंप्यूटर एक्सपर्ट आहे, मोबाइल एक्सपर्ट आहे। जेका शइ ॾियोसि तव्हां त मां चवां थी त जीअं चवंदा आहिनि न हर फन मोला, ईअं ई ॿारु आहे माशाल्लाह सां। मां त हिन ॿार खे ॾिठो, सलाम त हिन छोकिरे जी हिमत कया। जॾहिं हीउ ॼाओ त हिन जा 2 हथ बिल्कुलु फिरियल हुया। हिन जी जेकॾहिं पहिरीं तस्वीरूं ॾिसंदव तव्हां त हैरान थींदव त हुन में 2 हथ हिन जा फिरियल आहिनि। पहिरियां हीउ आयो आहे 2015 में, हिकिड़ी ॿी नर्स हुई, उहा हिनखे वठी आई, हिनखे हॉस्पिटल पंहिंजी जे तरफ़ां ई अप्लाई कयो वियो। हुननि वटि अमेरिका हिननि खे श्राइनर्स हॉस्पिटल एक्सेप्ट कयो हुननि जे केस खे। हीउ जीअं नंढो आयो त हिन जे 2 हथनि जो ऑपरेशन थियो। उन खां बाद में हीउ हितां ठीकु ठाक थी वरी वापसि मोटी वियो। तव्हां हिन तस्वीर में ॾिसंदा हूंदव त हिन जा हथ ज़ाहिर थियनि था त हिन जा हथ केतिरा मतिलबु माज़ूर हुया पहिरियां। पर इन्हनि माज़ूर हथनि सां बि छोकिरे जी तव्हां आङुरियूं था हलाईंदे ॾिसो न कंप्यूटर स्क्रीन ते, इन ते कीबोर्ड ते या पंहिंजे पियानो ते, तव्हां हैरान थींदव। सलाम आहे हिन छोकिरे जी हिमत खे। उन खां बाद में हाणे हींअर आयो आहे त हुनजी जेका हिकिड़ी जंघ हुई उहा बिजाए ॼम खां माज़ूर, हुन में हिकिड़ी नंढड़ी जंघ लॻियल हुई, पेर हुयो जेको बिल्कुलु गोॾे खां हेठि लड़के पियो, कंहिं कम जो न हुयो, न वीचारो घुमी पियो सघे न कुझु। हाणे उनखे इन्हनि डॉक्टरनि श्राइनर्स हॉस्पिटल वारनि पहिरियां कटे उन हिसे खे बिल्कुलु सिधो कयो। उन खां बाद में हिनखे प्रोस्थेटिक फिटिंग जे ज़रिए हिकिड़ी जंघ ठहियल आहे, हिकिड़ी आर्टिफिशियल, जेका हाणे मां तस्वीर तव्हां सां शेयर थी कयां। इन तस्वीर में ॾिसो त मुंहिंजे निड़ सां गॾु इहे 2 ॿार बीठा आहिनि ऐं इन्हनि 2 ॿारनि जी, हिक जी सॼी जंघ, हिक जी खॿी जंघ, इहे 2 जेके आहिनि से नकली जंघूं आहिनि। किथां बि तव्हांखे फील न थींदो त कोई नकली लॻियल आहिनि। सलाम त वरी इन्हनि डॉक्टरनि खे आहे जेके इन्हनि ॿारनि सां एॾी महिनत कई आहे। उन ॾींहुं मूंखे एॾी ख़ुशी थी जॾहिं मां इन्हनि ॿारनि 2 खे बजाए पंहिंजे हिन सपोर्ट जे घुमण जे ईअं ॾिठो त पंहिंजनि पेरनि ते घुमंदा अचनि पिया। यकीन कयो मुंहिंजे अखियुनि में ख़ुशी जा ॻोढ़ा तरी आया। मां ॾिठो, मां चयो अलाह जो शुक्र आहे हिननि महिल मिसकिननि वीचारनि खे माज़ूरीअ मां हिननि जी जान छुटी आहे। सलाम त हिन नर्स खे आहे वीचारी खे जेका पंहिंजा 2 बच्चा छॾे पोइ हिते ऐं पाण रलिजी आई आहे। 4 ॿार पंहिंजे मुल्क जा खणी आई आहे, 2 ॿार उहो सिहतयाब थी पंहिंजे मुल्क मोटी विया। ही 2 ॿार आहिनि, उन्हनि सां गॾु उन्हनि खे उथारणु विहारणु घुमाइणु फिराइणु सॼो कुझु इहे वीचारी करे पई। पर इन्हनि मुल्क जी पाण में ॿधी आहे, पाण में हिक ॿिए जे लाइ इज़त आहे, हिक ॿिए जे लाइ एतिराम आहे, हिक ॿिए जे लाइ सभ खां वॾी ॻाल्हि त अहसासु आहे। ॾिसो इहे क़ौमूं आहिनि, इहे जेके आहिनि से मुल्क आहिनि, इहे वरी डॉक्टर साहिबान आहिनि जेके पंहिंजे शोबे सां सचा आहिनि, जेके पंहिंजे मसीहा हुजण जो सबूत ॾियनि था। असां वटि माशाल्लाह सां तमामु बहितरीनु, मां उन्हनि खे जी चइजे त सलाम पेश कंदी आहियां त हिकिड़ा सुठा बहितरीनु माशाल्लाह सां असां वटि टैलेंटेड डॉक्टर्स मौजूदु आहिनि। पर बदकिस्मतीअ सां ख़बर न आहे छाजे करे जो इन तरफ़ कॾहिं अदनि जो तवजा न वई आहे। त मां चवंदी आहियां त जेकॾहिं इन्हनि अदनि ताईं मुंहिंजो इहो पैगाम वञे त मां हथ ॿधी उन्हनि खे अर्ज़ु थी कयां त अदा महिरबानी करे तव्हां वटि मां सम्झां थी त माशाल्लाह टैलेंट जी का कमी कोन्हे का, पर असांजे मुल्क में सहूलियतुनि जी कमी आहे। आहिस्ता आहिस्ता अलाह मालिक असां वटि बि सहूलियतूं थींदियूं वेंदियूं, पर तेसीं ताईं इन्हनि बचड़नि मासूमनि खे माज़ूरनि खे बचायो। कुझु न कुझु तव्हां पंहिंजा रेफरल केसिस हेॾे मोकिलींदा कयो, श्राइनर्स हॉस्पिटल में मोकिलींदा कयो। छो त ॾिसो न जॾहिं बि मां लिंक शेयर कयां थी अदनि सां त पुछनि था थी हिन में 2 शयूं थियूं अचनि, त असांखे हिकिड़ो आहे त पाण जेको असां अपॉइंटमेंट वठो, ॿियो आहे तव्हां रेफरल था मोकिलियो। त तव्हां जेके रेफरल मोकिलियो था न, जेके पेशेंट हिननि वटि, उहे वधीक बहितर तरीक़े सां हिते पहुची सघनि था। हीअ ॾाढी सपोर्टिव हॉस्पिटल आहे। हाणे हिननि नंढड़नि असांखे ॿुधायो त मां जो जेको मर्सी जेको ॿारु आहे, जेको वॾो 17 सालनि जो छोकिरो आहे, जंहिंजे बारे में मां तव्हांखे तस्वीर बि ॾेखारी, उन बारे में ॿुधायो। इहो जेको ॿारु आहे इन मूंखे ॿुधायो त असांजो टोटल ख़र्चु, असांजो जेको हिते घुमण जो फिरण जो खाइण जो पीअण जो कपिड़ा लटा सॼा कुझु असांजा जेके आहिनि से फ्री ऑफ कास्ट थिया आहिनि। असां 3 दफ़ा मां हिते आयो आहियां, मुंहिंजो 3 दफ़ा जहाज़ जूं अचण वञण जूं टिकेटूं, खाइण पीअण जो ख़र्चु सॼो कुझु मुंहिंजो अस्पताल भरियो आहे। त हाणे एॾिनि शयुनि मां मुस्तफ़ीद थियणु तमामु बहितरु आहे न। असांजा ॿार माज़ूर जेके मिसकिन असांजे मुल्क में आहिनि, जेके वीचारा तकलीफ़ काटे रहिया आहिनि। हीउ जेको नंढड़ो छोकिरो मां तव्हांखे ॾेखारियो, इन जो नालो थोरो ॾुखियो आहे पर मां लिखी छॾियो आहे। इन जो नालो आहे कोन्स्तांतीन हुन जो नालो आहे ॿार जो। सो इहो जेको छोकिरो आहे, इहो इन वीचारे खे वरी ॼाइजम खां का बि डिसेबिलिटी न हुई, बिल्कुलु ठीकु ठाकु ॼाओ हुयो, पर 5 सालनि जी उमिरि में हिनखे कोई तबियत ख़राबु थी पई, जंहिंजे करे हिनखे इंजेक्शन लॻाई हुई। उन इंजेक्शन मां हिनखे इन्फेक्शन थी वियो। इन्फेक्शन जे करे पहिरियां हिन जो पेर कटियऊं, पेर खां पोइ हिन जंघ कटियऊं, जंघ खां पोइ गोॾे ताईं जंघ हिनजी ख़राबु थी वई।
पोइ उन्हनि ॾिठो त हाणे हिन ॿार जो को बि हल कोन्हे, त उन्हनि जी गवर्नमेंट हॉस्पिटल हिननि जी NGO खे लिखियो, मुख़्तलिफ़ इदारनि खे लिखियो, जिथां हिन जो ॿार जो जेको केस आहे उहो अप्रूवल थी आयो। हिते हाणे 7 सालनि जो नंढो ॿारु आहे, पर माशाअल्लाह सां पंहिंजी जॾहिं हिनखे मसनूई जंग लॻी आहे, थोरी घुमण में डिफिकल्टी थिएसि थी, छो त विसरी वियो आहे हिन खां वीचारे खां, त को करे ज़िंदगी में मां घुमंदो बि हुयुमि। 5 सालनि जी उमिरि में हिनखे इन्फेक्शन थियो, पहिरियां ई घुमंदो हुयो, पर वीचारो एतिरा साल 2-3 साल जो वेठो रहियो आहे न, त उन खां वीचारे खां घुमणु विसरी वियो आहे। मां जीअं ॾिठुमि हुनखे हॉस्पिटल मां निकितो, हुनजी एॾा सुठी स्माइल आहे, एॾा हिते डिंपल पवंदा अथसि बिल्कुलु नंढड़े खे, एॾी सुठी हुन स्माइल ॾिनी मूंखे, ऐं यकीन कयो न त मूंखे ॾाढी ख़ुशी थी। हिकिड़ी दिलि सां दुआ निकिती हिन अस्पताल वारनि जे लाइ, त हिन जे मुल्क जे अस्पताल वारनि जे लाइ सलाम उन्हनि डॉक्टरनि खे आहे, सलाम हिन नर्स खे आहे, जेका पंहिंजा बच्चा पंहिंजो घर छॾे हिननि बचड़नि सां रलिजी हिते अमेरिका ताईं पहुती आहे, एॾो पंधु करे आई आहे, राति ॾींहुं उजागा करे हिननि बच्चनि सां, न त परावनि बच्चनि जे लाइ एतिरो टाइम केर बि न आहे कढंदो, पर इहा हिकिड़ी इंसानियत आहे जेका हिननि कढी आहे। सो इन्हनि जी स्टोरी मूंखे ॾाढो तमामु घणो इंस्पायर कयो। यकीन कयो मां रही कोन सघियमि, मां दिलि चयो त तव्हां भाउरनि ऐं भेणुनि सां इहा सॼी स्टोरी शेयर कयां, त जीअं असां सभिनीनि खे बि हिकिड़ो माना महसूसु थिए त हा वाक़ई दुनिया में इंसानियत वॾी शइ आहे। इंशा अल्लाह ताला इन उमेदुनि सां गॾु त रब्बुल आलमीन कंदो, असांजे मुल्क मां बि माज़ूरी जो हमेशह लाइ ख़ात्मो थींदो, अलाह कंदो असांजे अवाम में बि अवेयरनेस पैदा थींदी, अलाह कंदो असां वटां बि कंहिं ॾींहुं उहो ॾींहुं थींदो जंहिं ॾींहुं पोलियो जी बीमारी ख़तमु थी वेंदी, जेका ॿारनि जे वीचारनि जो मुस्तक़बिल तबाह थी करे छॾे। पर डॉक्टर साहिबान खे, मुंहिंजी भेणुनि सभिनीनि भेनरुनि खे, भाइरनि खे, जेके नर्सिंग जे शोबे सां तालुक़ु था रखनि, मेडिकल जे शोबे सां तालुक़ु था रखनि, उन्हनि खे इस्तदा त फ़ारिग वक़्त में बजाए जो असां मोबाइल फ़ोननि ते ॿियूं ॻाल्हियूं कयूं, त थोरो रिसर्च कंदा रहंदा कयो, गूगल ते सर्च कंदा रहंदा कयो। हज़ारे अहिड़ा इदारा आहिनि जिन खे असां इस्तेमालु कयूं ई नथा, दुनिया जा ॿिया मुल्क हिते पहुचनि था, पंहिंजे बच्चनि जो इलाजु कराइनि था। मां ॾिठो आहे त घणे खां घणो स्पेन जे मुल्कनि मां, काफ़ी सारनि मुल्कनि मां, अरब मुबालिक मां माण्हू हिते पहुचनि था, पर असांजे पाकिस्तान जा आङुरियुनि ते ॻणण जेतिरा केस आहिनि। असांजे पाकिस्तान मां केसिस नथा अचनि, मुस्तफ़ीद थियणु खपे, अहिड़नि मौक़नि मां, अहिड़नि मौक़े मां मुस्तफ़ीद थियणु खपे। उन जे लाइ रब्बुल आलमीन तव्हांजी दुनिया ऐं आख़िरत ॿई संवारींदो। तव्हां कोशिशि कंदा कयो। जेके न्याणियूं मूंखे ॿुधी रहियूं आहिनि, जेके प्रोफेशन डॉक्टर आहिनि, प्रोफेशनली डॉक्टर्स आहिनि, जेके नर्सियूं आहिनि, जेके असांजा अदा आहिनि, डॉक्टर्स आहिनि, जेके स्टूडेंट्स आहिनि, मेडिकल कॉलेजिस जा स्टूडेंट्स आहिनि, जेके पढ़ियल लिखियल हज़रात आहिनि, महिरबानी करे थोरो जेकॾहिं मोबाइल फ़ोन जो असां सही तरीक़े सां इस्तेमालु कयूं त इहा मोबाइल फ़ोन वॾी अज़ीम शइ अथव। मां चवंदी आहियां वॾी हिकिड़ी जादू जी छड़ी आहे, जेका इंसानु घुमाए थो ऐं दुनिया में पहुची थो वञे। किथे मां कॾहिं कॾहिं वेही जॾहिं हिन शइ ते तसवुरु कंदी आहियां त किथे मुंहिंजो लाड़काणो, किथे लाड़काणे में वेठल हिकिड़े नंढड़े घर में हिकिड़ी आम माई, जेका अहिड़ो को ख़ासि असांजो को अहिड़ी का नथा सम्झूं त को असां एॾो को कंप्यूटर खे, मोबाइल फ़ोननि खे कॾहिं असां सम्झो आहे डिजिटल दुनिया सां असां एॾो को वाबस्ता आहियूं, पर ॾिसो हिकिड़ी नंढड़ी क्लिक सां किथां माना हिकिड़ो माना अंधेरे में बुॾल माना असांजा ख़्यालात सोच करे, मां सोचियो बि कोन हो त मुंहिंजो बचिड़ो अलाह हयाती ॾिसनि महिल माशाअल्लाह पंहिंजे पेरनि ते घुमे थो फिरे थो। मां अमेरिका पहुची वई आहियां, ख़ैर सां मुंहिंजी फैमिली अची वई आहे हिते, अलाह जा एहसान, मतिलबु हिन महिल सुठा डॉक्टर, सुठो माहौल, सुठा हिकिड़ा उस्ताद मुंहिंजे ॿार खे मिली विया आहिनि, जेके पढ़ाइनि था लिखाइनि था। अलाह कंदो उहो ॾींहुं परे न आहे जो मुंहिंजो बच्चो पंहिंजनि पेरनि ते घुमंदो। इनशा अलाह पंहिंजे वतन जॾहिं बि घुमणु आयो जॾहिं बि पहुतो त पंहिंजनि पेरनि ते इनशा अलाह पंधु करे ईंदो। हिकिड़ी इहा ॾिसो इन शइ सां आहे त जॾहिं मां थोरी महिनत कई, थोरी कोशिशि कई, त काफ़ी सारा असांजा ॿार जेके माशाअल्लाह सां कंप्यूटर जा एक्सपर्ट आहिनि, काफ़ी सारा अदियूं जेके कंप्यूटर जूं एक्सपर्ट आहिनि। तव्हां थोरो जेकॾहिं टाइम पंहिंजे ज़िंदगीअ मां हिकिड़ो सदको सम्झी पंहिंजी ज़िंदगीअ मां थोरो टाइम कढी इन्हनि शयुनि ते रिसर्च कयो, इन्हनि शयुनि खे थोरो सर्च कयो, ॻोल्हियो दुनिया में मुमालिक में असांजे में कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियुनि जा इलाज आहिनि, किथे फ्री ऑफ कास्ट आहिनि, किथे कीअं आहिनि। उन्हनि पोस्टुनि खे शेयर कयो, हिक ॿिए सां पंहिंजे माण्हुनि ताईं पहुचायो, पंहिंजे अवाम ताईं पहुचायो। असां छो न गॾिजी हिकिड़ो सिस्टम ठाहियूं, हिकिड़ो अहिड़ो कमु कयूं जीअं ॾिसो ॿियनि दुनिया जे मुमालिक में ॿिया डॉक्टर्स जेके लिस्ट ठाहिनि था पंहिंजनि ॿारनि जी, वरी दुनिया ॿियनि मुल्कनि में जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि जे मुल्कनि खे लिखनि था त असां वटि एतिरा ॿार आहिनि जेके हिन बीमारी सां त वीचारा विढ़नि था पिया, जंग था कनि पिया, इन्हनि बीमारियुनि जो इलाजु कोन्हे असां वटि। त ॾिसो दुनिया जी सिर्फ़ु जंग जे माहौल में असां हिक ॿिए खां मदद नथा वठी सघूं, पर दुनिया में असां अमुन जे लाइ, पंहिंजे कंहिं भाईचारनि जे लाइ काफ़ी सारनि जॻहियुनि ते असां हिक ॿिए खां फ़ाइदो वठी सघूं था। असांजी आलमी दुनिया जेका आहे पाण में मिलियल आहे, ऐं पाड़ेसरी मुल्क आहिनि, काफ़ी सारा ॿिया मुल्क आहिनि जेके हिक ॿिए सां उन्हनि जा दोस्ताना तालुकात आहिनि, असां उन्हनि मां फ़ाइदो वठी सघूं था हिकिड़ो इंसानियत जे ख़ातिर। त इहो असां ऐं तव्हां सभिनीनि जो फ़र्ज़ु बणिजे थो त असां इन्हनि शयुनि ते तवजा ॾियूं, थोरो पंहिंजे फ़ारिग औक़ात में महिरबानी करे। मुंहिंजी तव्हांखे इस्तदा आहे त महिरबानी करे इन्हनि भलाई जे कमनि जे तरफ़ थोरी तवजा कंदा कयो। इनशा अल्लाह ताला जेकॾहिं तव्हां थोरी महिनत कंदव, थोरी कोशिशि कंदव, त उहो वक़्तु परे कोन्हे को जॾहिं असांजो बि हथु वधाइण जी देरि हूंदी। अफ्रीका मां ॾिसो, इहा जेका नर्स आई आहे, हिनखे मूंखे मल्टीपल इंट्रीज़ 5 ईयर्स जी लॻल आहे, हिन जी 10 सालनि जी लॻल आहे।
इन्हनि मुल्कनि खे 10-10 साल अमेरिका जेका आहे सा वीज़ा ॾिए थी, उनजो ज़रूरु असबाब हूंदा न। करे इन्हनि असबाबनि ते वेही असां सोचियो आहे त छा असबाब आहिनि, छाजे करे असां पुठिते पियल आहियूं, छाजे करे असांखे दुनिया जेको आहे सो असां कहिड़े तरीक़े सां ॾिठो थो वञे, कहिड़ी नज़र सां ॾिठो थो वञे, छाजे करे इन्हनि असबाबनि ते थोरी नज़र रखणु ज़रूरी आहे। ऐं पंहिंजे बारे में पंहिंजी इज़त कराइणु असांखे असांजो ई फ़र्ज़ु बणिजे थो। जेसीं ताईं असां पंहिंजी इज़त पाण न कंदासीं तेसि ताईं कंहिंखे बि लाचार कोन्हे असांजी इज़त कंदो। जेसि ताईं असां हिक ॿिए सां मुहबत न कंदासीं, पंहिंजा वतन जा माण्हू पंहिंजे वतन सां सचा न हूंदासीं, पाण सां सचा न हूंदासीं, यकीन कयो कोई बि दुनिया में उन्हनि जी इज़त नथो करे। जॾहिं मां इहे ॻाल्हियूं हिते शेयर कयूं उन्हनि माण्हुनि सां, त जॾहिं वियूं था पाण में सोशल वर्कर आहिनि, इन्हनि जो हाउस इंचार्ज आहिनि, जॾहिं वियूं था पाण में फ़ारिग वक़्त में ॻाल्हायूं था, त मां हिकिड़ी तबियत हूंदी आहे हर इंसान जी पंहिंजी, मां अक्सर तौर ते इहे काफ़ी सारियूं ॻाल्हियुनि जी छेड़छाड़ करे छॾींदी आहियां। हे मसइलो हीअं छो आहे, छो आहे, असां छाजे करे महसूसु कंदा आहियूं, इहे सभु ॻाल्हियूं। त इन्हनि इहा ई ॻाल्हि कई त असां कंहिं बि मज़हब खां नफ़रत न कंदा आहियूं। हा, असां हिकु इहा ॻाल्हि असांखे बुरी लॻंदी ज़रूरु आहे, इहा ॻाल्हि बुरी लॻंदी आहे त हिकिड़ो माण्हू अचे थो चवे थो त मां मुस्लिम आहियां ऐं उन जा कम जेके आहिनि से ग़ैर मुस्लमाननि खां वधीक बदतर आहिनि। अचे थो शराब नोशी बि करे थो, अचे थो असां वटि अयाशी बि करे थो, अचे थो असां वटि गंद बि फैलाए थो, अचे थो कूड़ बि हणे थो। हालांकि तव्हांजे इस्लाम में इहे सभु शयूं मयूब आहिनि। तव्हांजे इस्लाम सां जेको माण्हू सचो न आहे, जेको चवे थो मां मुस्लमान आहियां, पंहिंजे इस्लाम सां सचो न आहे त उहो असां सां छा सचो हूंदो, जेको पंहिंजे कुफर सां सचो न आहे त असां सां छा सचो हूंदो। असांखे नफ़रत उन्हनि माण्हुनि खां हूंदी आहे, असांखे गुस्सो उन्हनि माण्हुनि ते हूंदो आहे जेके पंहिंजे मज़हब सां, पंहिंजे अक़ीदनि सां, पंहिंजनि जेको मुल्क सां, पंहिंजे अवाम सां, पंहिंजी असली जेका पंहिंजी ज़िंदगी आहे उन सां सचा न हूंदा आहिनि। जेके पाण सां सचो न हूंदो आहे उहो असां सां सचो कॾहिं बि न थींदो। इन्हनि शयुनि ते मां गौर कंदी आहियां, मां चवंदी आहियां हक़ीक़त आहे, इहे शयूं ॾिसो न, इन्हनि शयुनि सां केर बि हुजे उन सां मुस्लिम नान मुस्लिम हुजण जो कोई बि फ़र्क़ु नथो पए। सिर्फ़ु इंसान में इंसानियत हुजे, जेको बि इंसानु हूंदो उहो इन्हनि शयुनि खे ज़रूरु मयूब सम्झंदो हूंदो। तंहिंजे करे असांखे ज़रूरत इन्हनि ॻाल्हियुनि जी आहे त असां इन्हनि शयुनि ते तवजा ॾियूं, असां सोचूं त किथे कमी आहे, किथे ग़लती आहे, असां छाजे करे पुठिते पियल आहियूं, किथे का असां में त ख़ामी न आहे। सिर्फ़ु असां रुॻो गंदु सॼो पंहिंजो उछलाए था छॾियूं पंहिंजी गवर्नमेंट जे मथां, असां गंदु उछलाए था छॾियूं सॼो पंहिंजनि इदारनि जे मथां, गंदु उछलाए था छॾियूं पंहिंजो एजेंसियुनि जे मथां। पर कॾहिं असां थोरो पाण ॾे बि त ॾिसूं त असां छा आहियूं, असांखे छा करणु खपे पंहिंजे मुल्क जे लाइ, पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजनि बचनि जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ, असांखे पंहिंजे हाल जे लाइ छा करणु खपे। उहे इन सभिनीनि ॻाल्हियुनि ते गौर कंदासीं, इनशा अल्लाह ताला गॾिजी जेकॾहिं पियासीं असां पाण में भाइर भेनर, जीअं हाणे तव्हां सभु असांखे पंहिंजनि दुआउनि में यादि था रखो ऐं मां हमेशह तव्हांखे पंहिंजनि दुआउनि में यादि रखंदी आहियां। इनशा अल्लाह ताला जीअं हाणे मां श्राइनर्स हॉस्पिटल जी काफ़ी सारियुनि भेणुनि भाइरनि खे नॉलेज पहुची चुकी आहे। मां त सम्झां थी त हाणे असांजी सिंध में को बि अहिड़ो माण्हू न हूंदो जंहिंखे ख़बर न हूंदी श्राइनर्स अस्पताल जे बारे में। इनशा अल्लाह ताला जीअं हाणे माण्हुनि जा काफ़ी सारा फार्म जेके आहिनि से भरजनि बि था, पहुची बि चुका आहिनि, उनमें मां काफ़ी उन्हनि खे सपोर्ट थी कयां। तीअं तव्हां सभु गॾिजी, असां सभु गॾिजी इनशा अल्लाह पंहिंजे मुल्क जे लाइ कुझु न कुझु त कंदासीं। इनशा अल्लाह तव्हांजो ऐं असांजो साथ हमेशह क़ाइमु रहंदो। तव्हां सभिनीनि जी निहायत थोराइती आहियां, तव्हांजी मुहबतुनि जी, तव्हांजी इज़तुनि जी। तव्हां हमेशह मूंखे मान ऐं इज़त ॾिनी आहे, हमेशह मान ऐं इज़त बख़्शो आहे रब्बिल आलमीन। तव्हांजो हामी ऐं नासिर, असांखे पंहिंजनि दुआउनि में यादि रखंदा कयो। अल्लाह निगहबान।